असां जेको थियणु चाहींदा आहियूं जॾहिं असां उहो नाहियूं थींदा त उन जो मुकमल ॾोहो असां पंहिंजे रब खे ॾींदा आहियूं। असां पंहिंजा ख़्वाब तमामु वॾा सोचो, छो जो तव्हांजो परवरदिगार तमामु वॾो आहे। अगरि तव्हां पंहिंजे गोल्स खे अचीव करणु चाहियो था, तव्हां अगरि चाहियो था त तव्हांजा ख़्वाब पूरा थियनि, अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजी हिकु ज़िंदगी हिकु शानदार ज़िंदगी थी गुज़रे, रस्ता केतिरा बि बदसूरत छो न हुजनि, उन जूं मंज़िलूं जॾहिं तव्हांखे मिलंदियूं आहिनि त तमामु बहितरीन थी मिलंदियूं आहिनि। तव्हांजो हर रोज़ जेको गुज़रंदड़ वक़्तु आहे, ईंदड़ वक़्त जी हिकु बहितरीन इन्वेस्टमेंट आहे। लिहाज़ा पंहिंजे वक़्त खे कंहिं सुठी जॻह ते इन्वेस्ट कयो त जीअं सुभाणे उन जो रिटर्न हिकु बहितरीन रिटर्न तव्हांखे थी मिले ऐं तव्हां हिकु बहितरीन ज़िंदगी बि गुज़ारे सघो ऐं तव्हां हिकु बहितरीन मुक़ाम ते पहुची सघो। तव्हां जेको बि रोज़ु कमु कंदा आहियो उहो तव्हांजी ज़िंदगी खे बहितरीन बणाइण जे लाइ तमामु ज़रूरी आहे ऐं तव्हां जेको डेली कमु कयो था पिया उहो तव्हांजो जेको डेली जो वक़्तु गुज़रंदड़ आहे, ईंदड़ वक़्त जे लाइ तव्हांजी ज़िंदगी खे ठाहींदो आहे। दुनिया जी तमामु बहितरीन इन्वेस्टमेंट उहा आहे जेका तव्हां पाण ते कयो, जेका तव्हां पंहिंजे मथां कयो ऐं उन जो रिटर्न जीअं तव्हांखे बहितरीन मिली सघे। तव्हां कोई बि कमु करण खां पहिरियां उन जे लाइ तमामु ज़रूरी आहे त हिकिड़ो बहितरीन प्लान जोड़ियो, उनखे बहितरीन नमूने सां सोचो ऐं पोइ उन कम खे सर अंजाम ॾियो त तव्हांखे जीअं उन जे लाइ बहितरीन हिकिड़ो रिज़ल्ट मिली सघे ऐं तव्हां उन कम मां मुतमैन बि थियो ऐं तव्हां उन कम मां ख़ुशि बि थियो। इंसान जो सोचण ई नाकामी ऐं कामयाबी जे लाइ तय कंदो आहे कामयाबी कहिड़ी तरह सां मिलंदी ऐं नाकामी कहिड़ी तरह सां मिलंदी। लिहाज़ा सोचो, जेको बि कमु कयो उन खां पहिरियां बहितरीन नमूने सां सोचो ऐं प्लानिंग जोड़ियो। जेको सोचो उन जे लाइ तव्हांखे हिकु हिमत हुजणु घुरिजे। ईअं न त सिर्फ़ु उनखे सोचो ऐं पोइ उनखे पूरो बि न करे सघो ऐं उहा कयल इन्वेस्टमेंट ज़ाया थी वञे, कयल तव्हांजे वक़्त जी इन्वेस्टमेंट ज़ाया थी वञे, कयल तव्हांजे ज़हनी काफ़ी जेको आहे तवानाइनि जी जेका आहे इन्वेस्टमेंट आहे उहा ज़ाया थी सघे। लिहाज़ा बहितरीन नमूने सां उनखे सोचो ऐं उनखे पोइ सर अंजाम ॾियो। तव्हां पंहिंजी सोच खां वधीक कॾहिं बि कंहिं बुलंदी ते न पुॼंदा आहियो। मसलन तव्हां एतिरो सोचो ऐं ज़ीरो खां स्टार्ट वठी करे तव्हां हिते पुॻो त तव्हां हिते ई पुॼंदो। तव्हांजी कामयाबी छो जो तव्हां तय ई एतिरे ताईं कई आहे, न की हेतिरे ताईं कई आहे। अगरि तव्हां हेतिरे ताईं सोचो आहे त लाज़मी हुयो तव्हांखे कामयाबी ओतिरे ताईं ई मिले हा। लिहाज़ा पंहिंजा ख़्वाब तमामु वॾा सोचो, छो जो तव्हांजो परवरदिगार तमामु वॾो आहे ऐं तव्हांजा ख़्वाब तमामु नंढा आहिनि ऐं उनखे पूरो करण में काई देरि बि न थींदी। पंहिंजे ख़्वाबनि खे चङी तरह वॾो करे सोचो त जीअं तव्हांजो बुलंद रब तव्हांजा ख़्वाब पूरा करे सघे। असां पंहिंजी ज़िंदगी ज़्यादातर ॿियनि खे ॾेखारण में गुज़ारींदा आहियूं। असां पंहिंजे लाइ कॾहिं बि नाहे सोचो त असां छा आहियूं, असांजी हक़ीक़त छा आहे, हाणे मूंखे करिणो छा आहे ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो प्लान छा आहे। असां सिर्फ़ु लटे कपिड़े जी हद ताईं माण्हुनि खे ॾेखारण में ऐं पंहिंजी गाॾी हुजे ऐं घरु हुजे बसि एतिरे ताईं जेको आहे महदूद हूंदा आहियूं। माण्हुनि खे ॾेखारण में ऐं हिकु वॾाई ज़ाहिर करण में काफ़ी सारा अॻिते हूंदा आहियूं। हालांकि असांजी पंहिंजे बि अंदरि जेको वजूद हूंदो आहे उन जी बि हिकु ज़रूरत आहे, उन जी ज़रूरत इज़त हूंदी आहे, उन जी ज़रूरत काई न काई ज़हनी सुकून हूंदो आहे। पंहिंजे ज़हनी सुकून खे मद्देनज़र रखी करे पंहिंजी ज़िंदगी खे सुञाणियो, पंहिंजी हक़ीक़तुनि खे सुञाणियो ऐं पोइ ज़िंदगी जो लुत्फ़ वठी सघो था, पोइ ज़िंदगी जो मज़ो वठी सघो था ऐं काफ़ी सारा ख़्वाब जेके आहिनि पूरा बि करे सघो था। दोस्तो, असां जहिड़ा बि आहियूं तमामु बहितरीन आहियूं, सिर्फ़ु असांजी इंसानियत बाक़ी हुजे, सिर्फ़ु ॿिए जो दर्द जेको अंदर में हुजणु घुरिजे उहो बाक़ी हुजे त जीअं असां कंहिंजी मदद बि करे सघूं। असां जेको थियणु चाहींदा आहियूं जॾहिं असां उहो नाहियूं थींदा त उन जो मुकमल ॾोहो असां पंहिंजे रब खे ॾींदा आहियूं। हालांकि असां कुझु करे कोन सघंदा आहियूं, मगर अलाह बि उन्हनि जी मदद कंदो आहे जेके कुझु करे ॾेखारींदा आहिनि, जंहिंजे अंदरि जज़्बो हूंदो आहे, जंहिंजे अंदरि काई बुलंदी हूंदी आहे, जेको कुझु करण जे लाइ बेचैन हूंदो आहे, जंहिंखे आराम न मिलंदो आहे त मूंखे कामयाबी हासिलु करण जी मदद रब पाण कंदो आहे ऐं बिल्कुलु ग़ैब खां कंदो आहे। दोस्तो, अगरि तव्हां पंहिंजे गोल्स खे अचीव करणु चाहियो था, तव्हां अगरि चाहियो था त तव्हांजा ख़्वाब पूरा थियनि, अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजी हिकु ज़िंदगी हिकु शानदार ज़िंदगी थी गुज़रे त तव्हां पाण ते यकीन रखो, पंहिंजे मथां यकीन रखो, पंहिंजे परवरदिगार जे मथां यकीन रखो। इहो यकीन रखो त मां जेको सोचे रहियो आहियां उन ते मज़बूत रहंदुमि, उन जे लाइ स्ट्रगल कंदुमि, ॾींहुं हुजे राति हुजे
जॾहिं मूंखे टाइम मिलंदो मां उन जे लाइ कोशिशि कंदुमि ऐं पोइ मुंहिंजी मदद करण वारो हिकु तमामु वॾी ज़ात रखे थो। आलमीन जो जेको रब आहे उहो तव्हांजी मदद ज़रूरु कंदो। दोस्तो मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो अगरि तव्हां चाहियो था अहिड़ियूं मोटिवेशनल वीडियोज़ ऐं इंस्पायरेशंस जेका आहे तव्हां ताईं सिंधी ज़बान में पहुचनि त तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे अहिड़ियूं मोटिवेशनल वीडियोज़ ऐं बहितरीनु सलाहूं तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजे लाइ मां पेश कंदो रहंदुसि। लिहाज़ा अॼु जी वीडियो एतिरे ताईं आहे। पंहिंजो ऐं पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखिजो। अल्लाह तव्हांजो हामी और नासिर।